सेवण मां के ख़बर ॾींदा हलूं। तालका रिपोर्टर मोहम्मद सफ़र सेवानी जी रिपोर्ट मुताबिक़ सेवण शहर जे मरसिया गो शाइर सैयद साबित अली शाह जी वरसी सेवण शहर में संदसि आख़िरी आरामगाह में निहायत अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाई वई। 27 जमादुल सानी पहिरीं सिंधी मरसिया गो शाइर सैयद साबित अली शाह करबला जी 214 वरसी करबला मोहल्ला सेवण शरीफ में निहायत अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाई वई, जंहिंमें शाइरनि ऐं मरसिया ख़्वाननि सदन शाइरी कसीदा ख़्वानी मरसिया ख़्वानी करे भेटा पेश कई। शाइरनि में इमदाद हुसैन सरवरी, नज़ीर हयात सुमरो, सिकंदर सोलंकी, हुब्दार खासकेली, आजिज़ अनवर बुघियो, हाजी मोहम्मद हसन सोलंकी, परवेज़ अहमद सुमरो, नज़ाकत अली शेख, ज़वार हुसैन बख्श उलवी जिन साईं सैयद साबित अली शाह जी शाइरी पढ़ी। आख़िर में सैयद साबित अली शाह जी वरसी जे मौक़े ते मजलिस पिणु मुनक़िद कई वई। उन मजलिस के खिताब मौलाना सैयद ज़ाहिर हुसैन काज़मी ऐं मौलाना मोहम्मद पिंजल करबलाई खिताब कई। आख़िर में हिन वरसीअ में नोहा ख़्वानी पिणु कई वई। सैयद साबित अली शाह जी वरसीअ में कसीर तइदाद में अक़ीदतमंदनि शिरकत कई। सितारा अली आफ्ताब सच थो चवे ए मोमनो इमदाद सरवरी जंहिं दर वरतो अलीअ जो उहो कामयाब कुतबे कभी जिसे ने बचाया वो मेरा मौला तुम्हारा तू बड़ा मेहरबान है, ऐसा ने है मौला तुम्हारा तू बड़ा मेहरबान है, सजदे में